नूर शाह भिट जे न सालाना जलसे में पूरी सिंध जा आयल मुसलमानों तवज्जो कयो। एक नेमत कपड़ा दिने बी असा जे मथो नेमत जो असा के दी रात मानी भी खाराए थो। टी नेमत अल्लाह साईं जी रोटी कपड़ा मकान रब तो फरमा मा तो के रहण जे लाए घर भी दिनो माई। ऐ चौथी नेमत मा अल्लाह जी तो के सुकून वठण जे लाए घर वारी भी दिनी माई। हमरा वडी सुभान अल्लाह की अल्लाह इने के नसीब कराइंदो। घणी नेमतूं थियूं ॻाल्हायो बाबा। चार रोटी कपड़ा मकान चौथो घर वारी। पंजे नंबर ते मुझे साईं फरमायो जेके अल्लाह पंहिंजी सवारी ॾिनी आहे इहा बि वॾी नेमत आहे। जलसो पूरो थींदो जेके सवारी आए वो आराम सां वेंदो। जेके सवारी ना आहे साईं गुलाम मुस्तफा के चवंदो बिस्तरो दे त निंड कया मदरसे में सुमा हिते सुमा काॾे वञा। या सवारी भी वॾी नेमत आहे। पोइ भली के जीअला मिली के अल्टो कार मिली के कल्टस मिली के मेराण मिली। पर मां त चवंदो हिन दौर में जेकॾहिं के गॾा गाॾो पंहिंजो मिले इहा भी नेमत आहे सवारी आहे। साइकिल भी नेमत आ मोटरसाइकिल भी नेमत आ। अल्लाह से फरमायो ये पंज नेमतूं ॾिनियूं थमाव हाणे तव्हां जे मथो हक़ आ मां अल्लाह के न पंज नेमतुनि जो रोज़ानो सदको ॾियो। साईं रोटी कपड़ा मकान घर वारी सवारी इन जो सदको अल्लाह के असां गरीब सां भी काॾो ॾेई सघंदासीं। फरमायो मुंहिंजी उम्मत ते अल्लाह महिरबान आ जेको फजर ज़ोर असर मगरिब इशा नमाज पढ़े ॼणो अल्लाह असां के न पंजनि नेमतुनि जो सदको ॾेई छॾे। इन करे असां के पंज नमाज़ मिलियो। वरी मुझे साईं फरमायो दुनिया वारो हर इंसान जे मथो वॾे में वॾा इम्तिहान भी पंज। घणा इम्तिहान जल्दी ॻाल्हायो इंशाअल्लाह तांजी जान छॾाईंदासीं जल्दी दुआ कंदासीं। पंज वॾा इम्तिहान अथव साईं केड़ा फरमा नंबर पहिरों मौत वॾो इम्तिहान आ। मौत वॾो इम्तिहान आ। आसे सकरात ॾाढी ॾुखी आ चल रब माफ़ करे चल मौत ता असां जो आसानी सां थे। कल्ला इज़ा बलगत तराक़िय वक़ील मन आखिरी टाइम थींदो। मुझे साईं फरमायो बुछड़न अमलन जे करे ज़ालिमन जो साह ॾुखियो निकिरंदो। कंहिंजो पेरन मो साह कढी इज़राइल गोडन में बंद कंदो। अल्लाह अकबर। गोडन मो साह कढी दुन में बंद कंदो वरी दुन मो साह कढी वरी गले में बंद कंदस। मैयत रणियूं कंदो मैयत आवाज कंदो रणियूं कंदो हासे साह भीजी वेंदो। फलौला इज़ा बलगतिल हुल्क़ूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून अखियूं खुपी वेंदस मथे। पो मिट माइट भी रणियूं करे चवंदा वक़ील मन राक़ आइन को मदरसे जा तालिब वठी जो अबे जे मथों का यासीन पढ़ंद को साह निकरे ॾाढो ॾुखियो मौत थींदो। अल्लाह शल माफ़ करे अल्लाह के राजी कयो तौबा कयो राज जा बथियन था ई कबूलियत जी घड़ी आ। दुआ थींदी अजो अल्लाह के रोई परचायो छल मौत आसानी सां दे। पाण फरमायो कल्ला इज़ा बलगत तराक़िय वक़ील मन राक़ि व ज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़त साक़ बिसाक़ पिनी पिनी सा मिली वेंदी इला रब्बिक यौमइज़िल मसाक़। और रब छोटी मौत में तकलीफ थिस। अल्लाह फरमाए तो फला सद्दक़ वला सल्ला न करी सचो ॻाल्हाए न करी नमाज पढ़े वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला इन कुरान के पुठी जे पोयों उछलाए ते मिड़े मुलन जा दड़कान शांजी जन्नम शांजी क़यामत वडाई करे हलियो वयो। वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला थुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता घर मोटी आयो बेनमाज़ी के अल्लाह से पिटियो वा बदवा कई थे। औला लक फाउला शलक खुदा जी मार पवई सुम्मा औला लक फाउला खुदा जी का वरी मार पवई। तेजे करे दोस्तों सैयद हबीबुल्लाह शाह आखिर में यो पैगाम दई थो वनेवा अल्लाह जे तरते पंज वक्त नमाज जरूर पढ़ो। पानी मस्जिद के आबाद कयो महल्ले के आबाद कयो त
तवां जो मौत आसानी सां थींदो, सकरात सोली थींदी इंशाअल्लाह। साईं ॿियो इम्तिहान कहिड़ो आहे? तवजो कयो, मां 5 मिंटनि में ॻाल्हि ख़त्म थो कयां। साईं जन इशारो ॾिनो आहे, साईं शाह साहब दुआ तव्हांजी थींदी। अल्लाह अकबर कबीरा। साईं ॿियो इम्तिहान कहिड़ो आहे? फरमाया ॿिए नंबर ते इम्तिहान मौत खां पोइ वरी क़ब्र इम्तिहान आहे। नबी से फरमायो बेनुमाज़ी जी क़ब्र पासिरी पासिरी सां मिली वेंदी, नमाज़ी जी क़ब्र अल्हम्दुलिल्लाह हीअं अखि खोलींदो जेसी ताईं नज़र खोटे एसी ताईं क़ब्र कुशादा थी वेंदी। ॿियो इम्तिहान क़ब्र अथव, पहिरों इम्तिहान मौत अथव। साईं टियों इम्तिहान कहिड़ो आहे? फरमाया मैदान महशर। टियों इम्तिहान मैदान महशर। मैदान महशर में मुंहिंजो साईं तो फरमाए मां बि उन्हनि खे सुञाणींदुमि जेके फजर जो वुज़ू कनि, ज़ोर जो वुज़ू कनि, असर जो वुज़ू कनि, मग़रिब इशा वुज़ू कंदा नमाज़ जे करे इन्हनि जे जिस्म जा 5 युज़वा 24 जे चंड खां वधीक चमकंदा। मां मोहम्मद उन्हनि जो हथ पकड़े अल्लाह खे चवंदुमि या अल्लाह हे मुंहिंजा थी। एक मौत, ॿियो क़ब्र, टियों महशर, चौथों इम्तिहान अथव पुलसरात। वार खां सनी तलवार खां तिखी इंशाअल्लाह नमाज़ी ईअं किरास कंदा जीअं बिजली जो चमकार थींदो आहे। पंजों इम्तिहान अथव सिरात मीज़ान, जिते ईअं ताराज़ी लॻंदी, सॼे पासे नेकियूं पवंदियूं, खॿे पासे गुनाह जो वज़न थींदो। फमन फ़क़ुलत मवाज़ीनुहु फ़उलाइक हुमुल मुफ़्लिहून। जंहिंजी ताराज़ीअ में नेकियूं घणियूं थियूं, आसे पलवड़ो वधी वियो, वज़न वधी वियो, सॼो पासो तो वो कामयाब आहे। वमन ख़फ़त मवाज़ीनुहु फ़उलाइक हुमुल ख़ासिरून। जंहिंजो खॿो पासो ताराज़ीअ जो आसे हलकड़ो थी पियो, वो नुक़सान में आ। पोइ फरमाए पहिरों पुछा उते बि नमाज़ जी थींदी, जंहिंजी नमाज़ सही निकिती त इंशाअल्लाह ॿिया अमाल बि सही निकिरंदा। चओ इंशाअल्लाह 5 वक़्त पढ़ंदासीं। यो घर वारनि खे बि चओ वामुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैया। केतिरनि मर्दनि खे घर वारियूं जहन्नम में वठी वेंदियूं। या अल्लाह मुंहिंजो मुड़ुस आहे, मूंखे लटे कपिड़े ते सख़्ती कयईं, माल जी खीर जी ख़िदमत ते जानवरनि जी ख़िदमत ते विढ़ंदो हो, पर मुंहिंजो मुड़ुस आहे कॾहिं मूंखे नमाज़ लाइ न थी। घर वारी मुड़ुस खे जहन्नम में वठी वेंदी, पाण जो जहन्नम में वेंदी बेनमाज़। घर वारीअ खे बि नमाज़ पढ़ायो। मुर्शिद जे मथो हक़ आहे त क़यामत ॾींहुं पुछा थींदी कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसूलन अन रइयत। मुर्शिद खां पुछा थींदी त मुरीदनि खे नमाज़ लाइ चई, वॾी भेण खां पुछा थींदी त नंढी भेण खे नमाज़ लाइ चई, पीउ खां पुछा थींदी त औलाद खे नमाज़ लाइ चई। असां ख़तीबनि ऐं मुबल्लिगनि खां क़यामत ॾींहुं पुछा थींदी त करे नमाज़ लाइ बि माण्हुनि खे चयो। असां पंहिंजो ॿार लायूं वथा। हे त मां अञा हिकिड़ी आयत ते ॻाल्हायो, अञा 4 आयतूं ॿियूं बि रहिजी वियूं। वरी इंशाअल्लाह तव्हांजे पाड़े में जलसा आहिनि, वरी इन आयतुनि जी तफ़सीर खे उते खोलींदासीं। दुआ करियो त अल्लाह ताला हिन जलसे खे क़बूल फरमाए। हज़रत साईं जन सां जिन ताउन कयो अल्लाह उन जी ख़िदमत खे क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।